अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां लियसन अब्बासी। किताब आहे बेतरतीब ज़िंदगियूं। मौज़ू कहाणियूं। कहाणीकार मुख्तियार चन्नू। छपाईंदड़ चांड्रो की पब्लिकेशन, वाही बांधी, सिंध। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। किस्त 11। कहाणी हाणे तव्हांखे इहो ई मिलंदो। यूनिवर्सिटीअ में एमफिल जे कोर्स वर्क जो आख़िरी पेपर हो। पेपर शुरू थियण खां अॻु शागिर्द यूनिवर्सिटीअ जे मेन कैंपस अॻियां टोलियुनि में विराइजी विया हुआ। के राब्ते लाइ हिक ॿिए खां सेल नंबर वठी रहिया हुआ। कुझु सेल्फियूं कढण में मसरूफ़ हुआ। कुझु जोड़ा परे परे वणनि जे ओट में हिकु थियण जा वाइदा ऐं वचन वठी रहिया हुआ। टोलनि मां वॾनि वॾनि टहकनि ऐं हुकरनि जा आवाज़ अची रहिया हुआ, जन मां ख़ुशी ऐं ग़म जो मिलियल जुलियल तासुर मिली रहियो हो। हर ख़ौफ़ खां बेनियाज़ डेट पाम जा डिघा वण हवा में झूमी रहिया हुआ। साल जी पढ़ाईअ दौरान शागिर्दनि जा पाण में प्यार, मुहबत, दोस्ती ऐं ख़ुलूस जा रिश्ता जुड़ी चुका हुआ, जंहिं करे जुदाई संदन अंदर में वढ विझी रही हुई, जंहिंजो हू पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में इज़हार करे रहिया हुआ। शागिर्द सेमिनार लाइब्रेरीअ में गॾु थी रहिया हुआ। रिसर्च वर्क शुरू थियणो हो। सनोप्सिस जे हवाले सां ॿ चारि ॻाल्हियूं सम्झाइण लाइ डॉक्टर जलबाणीअ खेनि सेमिनार लाइब्रेरीअ में इकठो थियण लाइ चयो। सुरमई फुल सूट पहिरियल कदार, चौड़ी छाती, मज़बूत जसामत ऐं चीते जहिड़ियूं अखियूं रखंदड़ डॉक्टर जलबाणी डाइस ते ॿाहूं रखी शागिर्दनि सां मुखातिब थियो। अॼु मां अव्हां खां बिल्कुलु न पुछंदुसि त अव्हां जूं शरबती अखियूं विसाणल विसाणल छो आहिनि, शरीर चहिरा शरारत खां ख़ाली छो आहिनि, तव्हांजे चपनि जी लाज़वाल मुर्क कंहिं चोराई आहे। मूंखे अव्हां जे दर्द ऐं पीड़ा जो अहसासु आहे। मां बि कल्ह उन्हनि ई बेंचुनि ते वेठो हुयुसि जिते अॼु अव्हां वेठा आहियो। मां उन्हनि बेंचुनि जे कहाणियुनि खां चङी रीति वाक़ुफ़ु आहियां। उन्हनि कॾहिं मुंहिंजे पेरनि में बि वंग विधा हुआ, पकिड़े बीह रहियूं हुयूं, रुआरियो हो, पर रोके न सघियूं। ज़िंदगी अॻिते वधण जो नालो आहे। कुझु लम्हनि जी ख़ामोशीअ खां पोइ डॉक्टर जलबाणी चयो, इट्स अ लाइफ, लीव इट, लेट्स कम टू अवर टॉपिक। ख़ैर, तव्हां सां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हियूं थींदियूं रहियूं आहिनि। यादि रखो, अव्हां कोर्स वर्क पूरो करे तहक़ीक़ जी तरफ़ वञी रहिया आहियो। अव्हां खां अॻु बि तहक़ीक़ थी चुकी आहे, आइंदा बि थींदी, पर हिते तहक़ीक़ जे नाले ते गंदु खोटियो वियो आहे। हिते 99 सैकड़ो डिग्रियूं इंक्रीमेंटुनि, अलाउंसनि ऐं प्रोमोशननि लाइ कयूं वयूं आहिनि। उहे तहक़ीक़ जी वेझे खां बि नाहिनि गुज़रिया। साॻिया रटियल कटियल मौज़ू खणी डिग्रियूं वठी स्कॉलर त थी विया आहिनि, पर यकीन करियो उन्हनि लाइ तारीख़ में का जॻह कोन्हे। अॼु गॾिजण जो मक़सदु यादि ॾियारणु आहे त तव्हां जंहिं मौज़ूअ खे चूंडियो उहो अणछुयो ऐं बामक़सदु हुजे, जंहिंमां हितां जे मारूड़नि खे को लाभ मिली सघे, तारीख़ जी दुरुस्तगी थिए, अव्हां खे तहक़ीक़ जे मैदान में इनफ़रादियत मिले, जंहिंसां क़ौम लाइ तरक़ीअ जा दग खुलनि, तव्हांजी अलॻि सुञाणप थिए। यादि रखो, तव्हांजो कमु ई तव्हांजी सुञाणप बणिबो। डॉक्टर जलबाणीअ बस ई मस कई त हाल ताड़ियुनि सां गूंजजी वियो। ताड़ियूं पंहिंजे उस्ताद सां मुतफ़िक़ हुजण जी शायदि ॾेई रहियूं हुयूं। रिहाना उथी बीठी, संदसि चहिरे ते गहरी गंभीरता हुई। विखिरियल वार चहिरे खे चुमे उॾामी रहिया हुआ। गुलाबी रंग जे वॻे में ख़ूबसूरत लॻी रही हुई। सर, इजाज़त हुजे त महिराण खां को कलाम ॿुधो। हिन चयो ई मस हाल में हिकु दफ़ो ॿीहर ताड़ियूं ऐं हुकरा मची विया, ॼण अज़ ख़ुदि ई इजाज़त मिली वई हुजे। महिराण नौजवाननि जे महबूब शाइर अयाज़ गुल जो मशहूरु कलाम
तोखां थींदे धार, खिलंदे खिलंदे यार, लुड़क लड़ी पिया लार करे। ॻाइणु शुरू कयो। वैदानियत वारियूं कैफ़ियतूं पैदा थी वियूं, हाल में मुकमिल ख़ामोशी हुई। रुगो मेहरान ख़ान जे सुरनि जे आलापन जा आवाज़ वरी वरी समातुनि सां टकराइजी अंदर में बेचैनी पैदा करे रहिया हुआ, जंहिंमें लिकल दर्द, कंहिं विछोड़े जो ख़ौफ़ हो, किथां कंहिंजे सार जो सुॾको उभिरी सुरनि में तहलील थी मरी पियो। कलाम ख़तमु थींदे ई शागिर्द थकल क़दमनि सां ॾाकिणियूं लहण लॻा, हथ हवा में लोॾे मोकिलाए रहिया हुआ। ईअं महसूस थी रहियो हो ॼण बसंत जा आसमान में रंग बरंगी लगड़ उॾामी रहिया हुआ। पोयूं सिज आसमान रत हाणो थी चुको हो, पखी वलरनि जे सूरत में वथाणनि ॾांहुं वरी रहिया हुआ। ख़ाली कैंटीन मां स्वीपर जा दर्दीला आवाज़ फिज़ा में झुंगारजी रहिया हुआ। कंहिं हथ हलाया त ॻोड़ा ॻड़ी पिया, अमी यादि आया त ॻोड़ा ॻड़ी पिया। रिहाना जी अखि मां गरम ॻोड़ो किरी संदसि उभरियल छातियुनि में सुम्ही पियो। हुन पोइ ते निहारियो, महिराण जा हथ अञा हवा में झूमी रहिया हुआ। कुझु ॾींहंनि जे वक़फ़े खां पोइ महिराण डॉक्टर जलबाणीअ जे हिदायतुनि जे पस मंज़र में थीसिस लाइ मुख़्तलिफ़ उनवाननि घुर्बल डेटा जे वक़्त अंदरि फ़राहमीअ ऐं ॿियनि पासनि ते सोच वीचार शुरू कई। महिराण ख़ान बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन जो शागिर्दु आहे। संदसि तालुक़ बि ख़ैरपुर मीरस ज़िले सां आहे। घणो परते बि न, लॻभॻि मुनी सदी अॻु टालपुरनि जे साहिबीअ में ख़ैरपुर सनत जे हवाले सां ॾेसावर में मशहूरु हूंदो। उन वक़्तु ख़ैरपुर में 100 खां मथे नंढियूं वॾियूं इंडस्ट्रियूं हुयूं। उन वक़्तु ख़ैरपुर जे काटन जे कपिड़नि जूं मिलूं, पेपर मिल, माचिस फैक्ट्री, जंडीअ जो कमु खेसि ॾाढा मशहूरु आहे। बनारस कॉलोनीअ में सिल्क जो कपिड़ो रुगो ख़ैरपुर में ठहंदो हो। ख़ैरपुर में मलमल जो कपिड़ो ठहंदो हो। तारीख़ में अचे थो त एतिरो नरम मुलायम ऐं पाइदार हूंदो हो, मिस्र में अहरामनि खे पिणु वेढ़ियो वेंदो हो। जॾहिं बि हू थीसिस जे बारे में सोचे सोचे थकिजी पवंदो हो, राति जी ऊंदाही गहरी थी वेंदी हुई। अलाए छो हिनखे रिहाना ॾाढी शिदत सां यादि ईंदी हुई, जंहिंसां हिन कॾहिं 10 मिंट नवे किलाईअ में कचहरी बि न कई हुई, न वरी कॾहिं मोहबत जो इज़हार कयो हो, न हिनखे रिहाना जे बारे में का ख़ासि ॼाण हुई। पोइ आख़िर ही कहिड़ो रिश्तो हो जंहिं हिन जे अखियुनि मां रातियुनि जी निंड खसे वरिती हुई, अंदर में आंद मांद ऐं बेचैनी पैदा करे छॾी हुई। महिराण जो वालिद मिल मज़दूर रही चुको हुयो। हिन जे नंढपण में सियारे जे डिघियुनि ऐं सर्द रातियुनि में मच जे चौधारी गुड़ वारी चांहि जा चुस्का भरींदे कारखाननि अंदरि सरजंदड़ मोहबतुनि ऐं अहसास ऐं महरूमियुनि जा किस्सा ॿुधाईंदो। अक्सर किस्सा बुख खां शुरू थी बुख ते ख़तमु थींदा हुआ। उन वक़्तु उहे किस्सा महिराण खे पंहिंजा संगती ऐं रिश्तेदार लॻंदा हुआ। माण्हू समेत सभु भाइर भेनरूं रोई पवंदा हुआ। पीउ कूड़ी खिल खिली सभिनी खे भाकुरनि में भरे छॾींदो हो। सच त अहसासनि जो को मज़हब, ज़ात पात, रंग नस्ल ऐं जिन्स नाहे थींदी। महिराण ख़ान सिंध में सनत जे ज़वाल जा सबब ऐं उन जा हल थीसिस जो उनवान चूंडियो हो। उन सिलसिले में हिन पंहिंजे वालिद सां नवी किलाईअ में कचहरी कई। हू घणो पढ़ियो लिखियो त कोन हो, पर हिन कारखाननि जे वॾियुनि ऐं डिघियुनि दीवारनि में पंहिंजी जवानी विञाई हुई। वार अछा कया हुआईं। मशीनुनि जे तेज़ आवाज़नि सां हिन जी दिलि धड़की हुई। अकेलाइप वारनि हूंदा आहिनि रातियुनि में अधूरियूं मोहबतूं ऐं बेवफ़ायूं सारियूं हुयूं। रुनू हो हिन दर्द ॻोया हुआ, कई सुंदर सुहिणा सपना टाकिया हुआ। महिराण ख़ान डायरीअ ते कारखाननि, लाइब्रेरियुनि ऐं लाॻापियल शख़्सियतुनि जूं एड्रेसूं, राब्ते जा नंबर नोट कया। अॼु हिन जी मुलाक़ात ख़ैरपुर टेक्सटाइल मिल जे अॻूणे मैनेजर अली ज़ैदीअ सां तय थियल हुई। अली ज़ैदी उर्दू ॻाल्हाईंदड़ आहे, हाणे काफ़ी पोड़ो ऐं कमज़ोर थी चुको आहे। अली ज़ैदी सवालनामो पढ़ी कुझु वक़्त लाइ ख़ामोश थी वियो।
अछनि पिंबड़नि विच में संदसि अखियूं चमकी रहियूं हुयूं। अली ज़ैदी हिन खे भलीकार कयो, आगाह कयो त अॼु हिन जी अकेली न्याणीअ जे रिश्ते लाइ कराचीअ खां महिमान अचणा आहिनि। न्याणियूं बि ओसी ताईं मरण न ॾींदियूं आहिनि जेसि ताईं पंहिंजो घर न थियो वसाइनि, न त मां घणो अॻु मरी चुको आहियां। हिन जो पीउ बि ऐं मां बि मां ई आहियां। उन करे असां मुख़्तसिर वक़्त में घणी ॻाल्हि करण जी कोशिशि कंदासीं। उन विच में चांहि अची वई। बहिराण जूं अखियूं ताजुब मां जीअं जो तीअं खुलियूं रहिजी वियूं। चांहि खणी ईंदड़ को ॿियो न पर रिहाना हुई। रिहाना जे अखियुनि में कंहिं ताजुब जो उञाण ई न हो। शायदि बहिराण जे अचण जे बारे में सभु कुझु ॼाता ई पिए या हुन वटि उहा का ताजुब जहिड़ी ॻाल्हि ई न हुजे। अली ज़ैदी ॻाल्हायो, जेतोणीकि सनतनि जी तबाहीअ पोयां काफ़ी कारण आहिनि। वॾो सबबु 70 वारे ॾहाके में रोटी कपिड़ा और मकान जे नारे हेठि प्राइवेट मिल्कियतुनि जी ख़ानगाही सरकारी तहवील में वरितो वियो हो। उन ॾींहुं ख़ैरपुर त छा पूरे मुल्क जी सनत ज़राअत मतिलबु पूरी मईशत जी चेल्ह चिॿी थी पई हुई। कुझु वक़्त लाइ ख़ामोशी छांइजी वई हुई। बहिराण लिक चोरी कंहिं वक़्तु रिहाना जे चहिरे में निहारे पे वरितो जेका बिल्कुलु संदसि साम्हूं वेठी हुई। संदसि ॻाढ़नि गलनि सां कारा वार रांदियूं करे रहिया हुआ। कंहिं कंहिं वक़्तु उहा हथनि सां वारनि खे पोइते हटाए रही हुई, पर वार ॾिंगनि ॿारनि जा वरी वरी हरकतूं करे रहिया हुआ। कुझु लम्हनि जे ख़ामोशीअ खां पोइ अली ज़ैदीअ ॻाल्हायो। ख़ानगाहिण जे ख़ौफ़ खां सनतकार केतिरियूं मिलियूं फैसलाबाद, कराची ऐं ॿियनि वॾनि शहरनि ॾांहुं मुंतक़िल करे विया हुआ। केतिरा त मुर्गो मुल्क छॾे भॼी विया हुआ। मथां अमन अमान जी ख़राबी, ज़राअत जो ज़वाल, सुठो मार्केट न हुजणु, पोरियत यूनियन जी हद खां वधीक बदमस्ती बि हुई। अली ज़ैदीअ जूं अखियूं आलोड़ियूं ऐं आवाज़ ढरो थी चुको हो। सियासी पार्टियुनि जी सरपरस्तीअ जे करे पोरियत यूनियनूं काफ़ी मज़बूत थी चुकियूं हुयूं। हर ईंदड़ ॾींहुं मज़दूरनि जूं हड़तालूं हूंदियूं हुयूं, झेड़ा थींदा रहंदा हुआ, जंहिं करे मिलूं केतिरनि ॾींहंनि ताईं बंदि थी वेंदियूं हुयूं। यूनियन अॻुवाणनि जे शर्तनि ते वञी खुलंदियूं हुयूं, जंहिं करे काफ़ी ग़रीब पोरियतनि जे कुटुंबनि खे बुखूं काटणियूं पवंदियूं हुयूं, जेके रोज़ उमेद खणी कपिड़े में मानी ॿधी मिल साम्हूं कई कलाक वेठा हूंदा हुआ। अॻुवाणनि जे ठलनि आसरनि ते सुभाणे जी आस खणी घरनि ॾांहुं वरंदा हुआ त सुभाणे मिल ज़रूरु खुलंदी। अहिड़ी गैर यकीनीअ वारी सूरत हाल करे मिल मालिक ॾाढा परेशान हुआ, भॼण जा वज पिया ॻोल्हींदा हुआ। दरियुनि जा ताक पाण में टकराइजी रहिया हुआ। बहिराण ॿाहिरि निहारियो, तेज़ हवा हली रही हुई। उथी दरियुनि खे कुंडी लॻाए वापसि कुर्सीअ ते वेही रहियुसि। अलीअ ॻाल्हायो, उन्हनि ॾींहंनि में मां ख़ैरपुर टेक्सटाइल मिल में मैनेजर हुयुसि। ख़ैरपुर टेक्सटाइल मिल काटन कपिड़े जे हवाले सां ॾेह तोड़े परॾेह में सुठी साख रखंदी हुई। उन ज़माने में बि सवी मज़दूर कमु कंदा हुआ, पेट जी बुख मटाइण लाइ पघर वाहींदा हुआ। मज़दूरनि जे पेट जो सवाल हो। मिल ख़तमु थियण खां पोइ संदन बुख जा मंज़र संदन अखियुनि अॻियां फिरी रहिया हुआ। हिकु ॾींहुं मज़दूरनि मूंखे यरगमाल बणाए मिल ते कब्ज़ो करे वरितो। मां मालिक जे चवण ते उन्हनि जे हुकुमनि तहत कमु करणु लॻुसि, जीअं मिल खे को नुक़सानु न पहुचे। मिल मालिक पुलिस जी मदद बदिरां मज़दूरनि सां ॻाल्हियुनि खे तरजीह ॾिनी। पोइ मिल बंदि जो थी त कॾहिं बि न खुली। मैनेजर ख़ामोश थी वियो। छो, ॻाल्हियूं कामयाबु न थियूं छा? बहिराण पुछियो। मज़दूरनि वॾो घोड़ कयो, ज़ोरदार नारा लॻाया। हिकु अॻुवाण गोॾ परे करे मिल मालिक खे ओघड़ ॾेखारी। मिल मालिक जो उमेद भरियो चहिरो मुरझाइजी वियो ऐं चयाईं, हाणे तव्हांखे उहो ई मिलंदो।